अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हांखे ख़बर ॾियूं था त समूरे सिंध जीअं काज़ी अहमद में बि सक़ाफ़ती ॾियारे जे हवाले सां रैलियूं कढियूं वयूं, जिन में मरकज़ी रैली एडमोर पंप खां प्रेस क्लब काज़ी अहमद चौक ताईं कढी वई, जंहिंमें सिंधी अजरकनि टोपियुनि ऐं अजरकी लिबास पहिरियल नौजवाननि कोड़नि पखनि भरपूर शिरकत कई ऐं सिंधी गीतनि ते रक़्स कंदा रहिया। रैलीअ जे मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते गुलनि जी वर्खा करे आजियां कई वई। उन मौक़े ते हुननि जो चवणु हो त सिंध जी सक़ाफ़त में प्यार मुहबत ऐं इसार जो दर्स ॾिनल आहे। असांजी सक़ाफ़त न रुॻो सिंध जी टोपी अजरक ऐं पटका पहिरण आहे, बल्कि सिंध जी वहदानियत मथां जॾहिं बि वार थियो आहे त सिंधियुनि पंहिंजे नंगनि दंगनि समेत धरतीअ जे इंच इंच जी हिफ़ाज़त कई आहे। असांखे घुरिजे त पंहिंजे बचनि खे तालीम जे ज़ेवर सां नवाज़े आला मक़ाम ते पहुचाइनि। तक़रीब में निशात तंज़ीम जमायत लवारी शरीफ़ जे कारकुननि समेत सियासी समाजी मज़हबी उस्ताद तौरे दुकानदार तंज़ीमुनि जे अॻुवाननि हाजी खान लाखो, बहार मरी, नूरदीन कादरी, शाहनवाज़ चांडियो, अब्दुल गफ़ार जतोई, नबी बख्श उमरो, अब्दुल अज़ीज़ खोसो, कामरेड MP डायरी, अब्दुल हफ़ीज़ जोनो, मुमताज़ खादम मेमन, मोहम्मद रमज़ान लाशारी, रफ़ीक अहमद मलाह, कुर्बान लाशारी, एडवोकेट इम्तियाज़ चांडियो, बाबू सरफराज राजपूत, सरदार एजाज लाखो समेत शहरियुनि जी वॾी तादाद में शिरकत कई। ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ी अहमद। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन जोनो।